दोनो बेडो चार, एक दोनो बेडो चार, गोपीअ जे घर जा खुलियल हुआ द्वार, ओ गोपीअ जे घर जा खुलियल हुआ द्वार। टिडू छह चार डू अठ, टिडू छह चार डू अठ, छितन ते टंगल हुया मखण जा मट, छितन ते टंगल हुया मखण जा मट। एक दोनो बेडो चार, एक दोनो बेडो चार, गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार, गोपीअ जे घर जो खुलियल हुयो द्वार। पंज डूंड छह डू 12, पंज डूंड छह डू 12, एक हो कृष्ण ऐं ग्वाल हुआ 11, ओ हिक हो कृष्ण हो ग्वाल हुआ 11। एक डूंडू बेडू चार, एक दोनो बेडो चार, गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार, गोपीअ जे घर जो खुलियल हुयो द्वार। नायडू अड़ा नायडू वीह, नायडू वरणा नायडू वीह, अंदर लिखी वेठी हुई हुई गोपीअ जी धीअ, ओ अंदर लिखी वेठी हुई गोपीअ जी धीअ। एक डूंडू बेडू चार, एक दोनो बेडो चार, गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार, गोपीअ जे घर जो खुलियल हुयो द्वार। टे टाटीह चार डा 40, टे टाटीह चार डा 40, मखण ते वार कयो मालिकनि जे वालीअ, ओ मखण ते वार कयो मखण ते वालीअ। एक डूंडू बेडू चार, एक दोनो भाई खोड़ो आ, सिंधीअ में खोड़ो आ, सभई चवायो। हा जेके असांजा ॿार आहिनि उन्हनि लाइ तूं वंजा टू टू जा फोर, बिटा फोर, अंग्रेज मड़िया तोखे छॾे विया, ये सिंधी आहियूं हा। सिंधी। हा सिंधीअ में गायो मज़ो हाणे ईंदो। कृष्ण भॻवान हा जीअं मटकी खणी करे पियो, एतिरे में गोपीअ जी धीअ डंडो खणी पुठियां आई, सभु ग्वाल भॻा, सभु ग्वाल भॻा। ऐं कवि वरी छा थो लिखे पियो, 5 ॾांहुं 50 6 ॾांहुं 60, 5 ॾांहुं 50 6 ॾांहुं 60, गोपीअ जी धीअ खई हथ में लठ, ओ गोपीअ जे धीअ खई हथ में लठ। एक डूंडू बेडो चार, गोपीअ जे घर जो खुलियल हुयो द्वार, गोपीअ जे घर जो खुलियल हुयो द्वार। हाणे सभु ग्वाल त भॼी विया, हाणे कृष्ण भॻवान मथे लटकी पियो, गोपीअ ॿाह में हथ विधईंसि, चई अॼु त रंगे हथ पकड़ियो आई, मखण बि लॻल अथई, हल यशोदा माता वटि, अॼु तोखे रिमांड में थी खणायां पई। हा ॾिस कीअं थी मोचरा ॾियारे, अॻे गोपियूं हेॾो हेॾो घूंघट कंदियूं, फ़ाइदे में रहोगे तो फ़ाइदे में रहोगे। बिल्कुलु। अथा पोइ कवि छा थो लिखे, सभु भॻा, गोपीअ कृष्ण जी बाह पकड़े, चई अॼु काॾे वेंदे, कवि छा थो लिखे, 7 ॾांहुं 70 8 ॾांहुं 80, 7 ॾांहुं 70 8 ॾांहुं 80, मखण सभु खाई विया हारे विया लसी, ओ मखण सभु खाई विया हारे विया लसी। हाणे मखण खाई विया लसी किराए विया, जीअं जो गोपीअ जी धीअ डंडो खणी डुक पाए तिरकी पई, यशोदा माता कृष्ण भॻवान खे वठी, गोपी आई आहे यशोदा माता वटि, चए गोपी हे तुंहिंजे पुट जा लक्षण ॾिस, मुंहिंजो सॼो मखण खाई वियो आहे, मटकी टोरे वियो आहे, वरी मुंहिंजी धीअ खे बि किराए वियो आहे। यशोदा माता खिले थी पई, चए थी गोपी छा थी ॻाल्हियूं करी पई, होश में आई? चई हा ॾिस हे बाह पकड़े आई आयांसि, हे कृष्ण तुंहिंजो ॾिंघो। चई मिंट, माता यशोदा जी, अरे कृष्ण, ओ कृष्ण,
कृष्ण भॻवानु बेडरूम मां निकितो आहे त अम्मा छा आहे सुबुह सां रड़ियूं थी करी मां अञा रेस्ट बि न कई आहे कोलगेट पेस्ट बि न कई आहे ऐं चांहि जी टेस्ट बि न कई आहे ऐं मुंहिंजो सुख विटायो अथई छा आहे चई हीअ गोपी तुंहिंजी दाह खणी आई आहे चई गोपी घूंघट त मथे कर गोपी घूंघट मथे करे ॾिसे त संदसि घोट कृष्ण भॻवानु गुम थी वियो संदसि घोट जी बांह पकड़े आई आहे इन लाइ कवि छा थो लिखे ताड़ियुनि सां गॾु नाए ॾांहुं नवे डाए ॾांहुं सौ नाए ॾांहुं नवे डाए ॾांहुं सौ जंहिंसां साईं साण आहे तंहिंखे कहिड़ो भओ जितां